ओ हिक जोड़ी मज़ेदार थी पई मौज मचाए, सतराम साईं कंवर राम रास रचाए, सतराम साईं कंवर राम रास रचाए। वाह वाह जोड़िया ओ ॾाढी वणे पई, ओ ॾाढी सुठी आ। ओ हिक जोड़ी मज़ेदार थी पई मौज मचाए। जय झूलेलाल, नमस्कार, वंदे मातरम। सिंधी लोक संगीत उत्सव जीअं कि पाण पोइते साल ॾाढे धूमधाम सां बिलासपुर शहर में मनायोसीं, जंहिंमें असां सिंधी सारंगी वादन सां गॾु गॾु सिंधी लोकगीत ॿुधासीं, पुराणा ॿुधासीं, ॾोहीड़ा, सखियड़ा, लाॾा, छेॼ ऐं भॻत। त तीअं ई हिन साल बि असां उन खे अञा धूमधाम सां मल्हाइण जे लाइ सिम्स ऑडिटोरियम में इकट्ठा थियूं था 11 जून ते शाम जो 5:30 बजे। त असां ॿुधंदासीं सारंगी वादन राजेश परसरामानी जे द्वारा, उन खां पोइ घनश्याम भगत अजमेर जी भगत ऐं गॾबानी कच्छ गुजरात जा कलाकार लोकगीत ॿुधाईंदा। साथ ई साथ बिलासपुर जे लोकल कलाकारनि द्वारा असां ॿुधंदासीं मिठी सी तकरार, चाहे उहा भाउ भेण जी तकरार हुजे, चाहे उहा ससु नुंहं जी हुजे, चाहे उहा ज़ाल मुड़ुस जी हुजे, ऐं गॾु सिंधी रांदियूं उन्हनि सां गॾु गॾु छेॼ। त 11 जून सिम्स ऑडिटोरियम शाम जो 5:30 बजे बिल्कुलु न भुलिजो। लोक संगीत उत्सव करणु इन करे ज़रूरी आहे छोकी जेको व्यक्ति जाते रहे थो, ख़ासि कर असां सिंधी समाज वारा जेके जंहिं प्रांत में रहनि था उतां जी संस्कृति खे अपनाइण लॻंदा आहिनि। लेकिन यदि असां सिंधी लोक संगीत उत्सव जहिड़ा कार्यक्रम तव्हां सभिनि जे सहयोग सां कंदा रहियासीं त असांजी पीढ़ी निश्चित ई हिन खे संभाले अॻिते वधाईंदी ऐं हे विस्तृत थींदो वेंदो। त मूंखे विश्वास आहे तव्हां सभु पंहिंजे मिट माइटनि सां गॾु 11 जून मूंखे मिलो था। जय झूलेलाल, लख थोरा, महिरबानी।